नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा घोटकी में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन पारां वापडा ऐं पावर कंपनी के निजीकारी करण वारे वफ़ाक़ी हुकूमत के फैसले खिलाफ वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन घोटकी डिवीजन के चेयरमैन सैयद अमजद हुसैन शाह, वाइस चेयरमैन फरमान अली भुट्टो, डिविजनल काउंसलर जाहिद अहमद कुरैशी, सोबत अली मेमून, जनरल सेक्रेटरी हाजी खान सोलंकी, एजाज सयाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुलाजिमन पोरतन मजदूरन बाहुनि ते कारियूं पटियूं बधी कम छॾे हड़ताल करे ऑफिसुनि जी तालाबंदी करे अचे मुज़ाहिरो करे धाणो हयो वियो ऐं निजीकारी खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां कंहिं बि सूरत में वापडा ऐं पावर कंपनी जी निजीकारी थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जी अहिड़े फैसले खिलाफ सख्त एहतजाज जी मज़म्मत कंदासीं। हिननि चयो त निजीकारी वारे अमल अवाम ऐं मुलाजिम दुश्मन आहे जेको कंहिं बि सूरत में असांखे क़बूल न आहे। हिननि वधीक चयो त वापडा में पोरतुनि मज़दूरनि जो रत ऐं पघर शामिल आहे ऐं उन्हनि जूं कुर्बानियूं आहिनि जेके असां रायगान न थियण ॾींदासीं। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत ज़बरदस्ती इहो फैसलो मड़ियो त पूरो मुल्क सरापा एहतजाज बणिजी वेंदो, मुल्क जाम थी वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवारी वफ़ाक़ी हुकूमत ते हूंदी। हिननि वधीक चयो त असां पंहिंजी क़ाइद अब्दुल लतीफ़ निज़ामाणी ऐं ॿियनि अॻुवाणनि जे हर क़दम जा पाबंद आहियूं ऐं हिननि जे हिक इशारे जा मुंतज़िर आहियूं। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर निजीकारी वारो फैसलो वापस वरितो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।